अल्लाह जी मेहरबानी जे अल्लाह तव्हां असां सभिनी खे पंहिंजे घर में वेहण नसीब फरमाए। दुरूद शरीफ़ त थोरो मां त पढ़ी मां ॿुधो बि न। रमज़ान शरीफ़ जी 29 रात है। पहिरें रमज़ान को वठी करे हिन मस्जिद में काले साहब जे कॾहिं तव्हां क़ुर शरीफ़ ॿुधो, काले साहब तव्हांखे क़ुर ॿुधायो, सभु निमाज़ में पर अल्लाह तबारक व तआला असां तव्हांजो ख़ालिक़ ऐं मालिक आहे। पैदा कंदड़ ऐं संभालींदड़, न कंहिंखे बुखियो छॾे थो, न कंहिंखे उञूं छॾे थो, न कंहिंखे विसारियो अथई, न उनजे इल्म खां को ॿाहिरि आहे। वरी उहो आसमान सतनि खां मथे हुजे, वरी सते ज़मीन खां हेठि हुजे, किथे बि हुजे, अलाह साईं जे नज़रनि में बुखियो आहे, उञियो आहे, लटा न अथसि, जहिड़े हाल में आहे, अलाह साईं हुनखे ॾिसे थो। अलाह साईं पंहिंजे ॿारनि जे मथां वॾो महिरबान आहे। अहिड़ा मौक़ा माल नसीब करे थो, बसि हे ई कोड़ा पता तूं पाई। अल्लाह तबारक व तआला खे पंहिंजा पाना प्यारा आहिनि, ॾाढा प्यारा अथसि, ॾाढा प्यारा अथसि। हिन ज़मीन ते आदम खे खिंडराए, इंसान ज़ात खे खिंडराए, निंधड़को करे न छॾियो अथई। जीअं निंधड़को करे हा दुनिया ज़मीन में जेके शयूं पैदा थियल आहिनि उहे मूज़ियूं बि आहिनि, पर ईज़ा ॾींदड़ काढ़ींदड़ बि आहिनि, यानी जानवर, पखी, परंदा, नांग, जीत, पर हिन इंसान जी इज़त कयो अथई। फरमायो करमना बनी आदम हमलनाहुम फिल बर्रि वल बहरि वरज़क़नाहुम मिन अत-तय्यिबात। इंसान जी इज़त आहे, एॾी वॾी इज़त अथसि जो हिन जे संभाल जे लाइ पंहिंजी रहमत जी नज़र, फज़ल जी नज़र, एहसान जी नज़र अथसि ई अथसि। इन जे करे जो पंहिंजे मथां निंड हराम करे छॾी, ला ताख़ुज़ुहु सिनतुन वला नौम, निंड हराम। माना ही इंसान वॾी शइ आहे, थोरी शइ न आहे। उनखां पोइ जेको कलमो भरे थो, इन जो अञा दर्जो मथे आहे ई अलाह जे रहमत ऐं फज़ल जो हक़दार इहो। असां तव्हां दुनिया में ओजागो उन शइ जे लाइ कंदा आहियूं जेका शइ वधीक फ़ाइदेमंद हुजे। ईअं आहे न भाउ? हा, ईअं आहे न। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो, मूंखे निंड न वठंदो, उजराटी बि न वठंदो, नफ़े इबादी अन्नी अनिल गफ़ूर रहीम। ॿियो फरमाए वइदा सालक इबादी अन्नी वइदा सालक इबादी अन्नी फ़इन्नी क़रीब उजीब दावत दाई इज़ा दान।
मुझे बारे में मुझा पाना पुछा कर मां तहां सद जी तहांजे सद जी तहांजे ज़रूरत जे पूरे करण जे लाइ उहे ज़रूरतूं जहिड़े नमूने जो हुजनि मुंहिंजी रहमत तहांजे इंतज़ार में हूंदो आहे टाइम सां ॿधल न आहे पर मां पंहिंजे फज़ल सां बि मौक़िया महल पर मुक़ररु कंदो आहियां त हीअ मुंहिंजा बाला दुनिया में अची करे ग़फ़लत जे निंड में सुम्ही रहिया आहिनि हिनखे जाॻाइणो पवंदो हिननि खे जाॻाइणो पवंदो तव्हां त मुंहिंजी ज़ात हिनखे सम्झ में अची वञे मुंहिंजी कुदरत हिनखे सम्झ में अचे मुंहिंजी कारीगरी हिनजे सम्झ में अचे मुंहिंजी ताक़त हिनजे सम्झ में अची वञे नबीअ मोकिलियईं किताब मोकिलियईं आख़िरी नबी हज़रत मोहम्मद अलैहिस्सलाम आख़िरी किताब क़ुरान पाक इन जे लाइ हिकु मां त तव्हां पंहिंजे ॿारनि खे नबी जी ज़ात ऐं सिफ़त ऐं नबी जी जेको इज़त ऐं अज़मत ॿारनि जे दिलि में विहारियो अहल बैत जी इज़त ऐं अज़मत दिलि में विहारियो सहाबा जी इज़त ऐं अज़मत दिलि में विहारियो क़ुरान जी इज़त ऐं अज़मत दिलि में विहारियो उन्हीअ सिलसिले में अल्लाह तबारक व तआला पंहिंजे फज़ल ऐं इहसान कयो साल में हिकु महीनो मुक़ररु कई जीअं माण्हू हिकिड़े जो सीज़न हूंदा कंहिं शइ जो हीउ गुनाहनि जो बख़्शराइण जो सीज़न आहे नेकिन करण जो सीज़न आहे जहन्नम खां परे थियण जो सीज़न आहे अज़ाब ॾुखनि खां परे थियण जो सीज़न आहे ऐं सुखनि खां जे वेझे अचण जो सीज़न आहे किताबनि में अचे थो जेको माण्हू हिकिड़ो रोज़ो रखे थो उहो जहन्नम खां 70,000 परे थो कयो वञे जहन्नम खां उनजो मोह माना वेझो ई न थींदो पर जेकॾहिं 30 रोज़ा नसीब थियसि 30 इफ़्तारियूं नसीब थियसि 30 सहूर नसीब थियसि बरकाता निमाज़ पढ़े ऐं लैलतुल क़द्र नसीब थियसि इहो ईअं सम्झो त खांभारियूं अची वियसि पर अची वियसि उॾरी करे जन्नत में वेठो नसीब जी ॻाल्हि ई न पाए अतरादो खंभ बि पाण खे माण्हू विझंदा आहिनि पर मां तव्हांखे ॿुधायां अलाह ते फरमायो वन अस्दक़ मिन अल्लाह क़ीला मुंहिंजे ॻाल्हाइण खां पोइ वधीक सचो आहे ई कोन मां इहे क़ुरान में नबी साईं जी ज़ुबान में तव्हांखे ईअं सम्झो खातो करे लिखरी करे ॾियां थो त तव्हां मुंहिंजे वेझे थियो त मां तव्हांखे जहन्नम छा उनजे बणा सघूं उनजे बूहे खां बि तव्हांखे परे कंदो तंहिंजे करे मौक़े महल आहे अल्लाह तबारक व तआला असांखे क़ुरान शरीफ़ ॿुधाइण नसीब फरमायो इहो हाणे असां इहे दुआऊं करूं त अल्लाह ताला जेके असांजे नेकी जा अमल कराया थी इहे नेकी जो अमल असांजे लाइ निजात जो सबबु बणाए इहो दुआऊं करूं पंहिंजे लाइ अलाह से जेके नेकी जा कम असां को कराए थी इन जो अहिड़ो सबबु कर जेको असां में कमी कोताहियूं थियूं आहिनि इन कमी कोताहियुनि खे दर्द गुज़र कर छो इन हसनात युज़हिबुन सय्यात हिकिड़ी नेकी अहिड़ी वज़नाइतियूं हूंदियूं आहिनि मां ॻाल्हि ख़्यालु अथव सही की निंड पइजी आहे हिकिड़ो माण्हू हूंदो आहे वज़नाइतो हिकिड़ी शइ हूंदो आहे वज़नाइती हिकिड़ी शइ हूंदी आहे थोरी पर उन जी वज़न वधीक हूंदो आहे उनजो चाहत वधीक हूंदो आहे उनजी इज़त वधीक हूंदो आहे जेतिरो इख़लास हूंदो अमल में सचाई हूंदी अल्लाह तबारक व तआला उनजी इज़त अज़मत ओतिरो वधीक सभिनी खां वधीक जेको इज़त आहे उहो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह इनखे चइबो आहे कलमो तौहीद इनखे छा चइबो आहे कलमे तौहीद सहाबी अचो के या रसूलल्लाह मूंखे अहिड़ो अमल ॾसियो जो तव्हां खां पोइ ॿिए खां पुछा न कयां पाण फरमाए तौहीद ते मज़बूत हुज ला इलाहा इल्लल्लाह तुंहिंजी पको हुजे पोइ भली तुंहिंजो सिर हलियो वञे भली तुंहिंजी जान हलियो वञे भली तुंहिंजो वक़्तु हलियो वञे भली तोखे कुझु कस लॻी वञे पर इहो तौहीद अहिड़ो थी इहो कलमो अहिड़ो थी जॾहिं मां वटि ईंदे त मां बिना पुछा जे तोखे बख़्शिश कंदुसि कलमो अहिड़ो आहे ऐं हिन रमज़ान शरीफ़ जो महीनो हिन में रमज़ान गुज़रियो बाक़ी ॿ ॾींहं आहिनि बाबा असां छोकिरो टीहो पए त असांखे छा आहे जनवरी जा फरवरी जा रोज़ा आहिनि अलाह से नसीब करे पर जे 29 थिए अलाह वटि खज़ाना आहिनि असां 30 जो हिसाब ॾेई छॾियो सखी ईअं हूंदा आहिनि न
सखी ईअं हूंदा आहिनि जेकॾहिं कंहिं माण्हू जो कर्ज़ हूंदो अथनि न उहो जेकॾहिं कर्ज़ मोटाईंदो त सखी छा कंदो आहे ऐं हिकिड़ा अहिड़ा सखी ईंदा आहिनि तुंहिंजो कर्ज़ मूंखे ॾिनी मुंहिंजी दिलि ख़ुशि थियो तूं इहो खणी वञी पंहिंजे बचनि खे खाराए अलाह सां इन खां वधीक सखी आहे अलाह सां इन खां वधीक सखी आहे हिन रमज़ान शरीफ़ में इन में 4 कम हुया जेके असांखे करना हुया हाणे बि करिणो आहे 4 शयूं पहिरियों त ला इलाहा इल्लल्लाह कलमो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह ॿियो त अस्तगफिरुल्लाह अलाह ने फरमाए त ॾिस त सही मुंहिंजे हिकिड़ा ई बयान थो करे वरी जॾहिं हीअ अस्तगफिरुल्लाह पढ़ंदो त पोइ चवंदो ॾिसे त सही मां दुनिया में अॾे छॾियो अथमांसि इमारत मस्जिद क़ुरान तिलावत हर शइ ॾिनो अथमांसि रिज़्क़ जी फरावानी वरी बि तस्वीर खण ते चवे थो मुंहिंजी अलाह मुंहिंजी तौबा अस्तगफिरुल्लाह जी माना इहा आहे अस्तगफिरुल्लाह जी माना छा आहे मुंहिंजी अलाह मुंहिंजी तौबा ॾिस त सही हिन इज़त ॾिस हिन इंकिसारी ॾिस अलाह तबारक व तआला खे इज़त ऐं इंकिसारी वणंदो आहे ऐं उहो पसंदि अथसि ऐं टी ॻाल्हि आहे जन्नत जी तलब चौथी ॻाल्हि आहे जहन्नम खां पनाह हाणे सभु चओ अलाह से असांखे जहन्नम जे बाहि खां बचाए अलाह से असांखे जहन्नम जे बाहि खां बचाए अलाह से असांखे जहन्नम जे बाहि खां बचाए अलाह से असांखे जन्नत फिरदौस नसीब फरमाए आहे सम्झ में अलाह से असांखे जन्नत फिरदौस नसीब फरमाए इहो तॾहिं मिलंदो असांखे इहे शयूं कॾहिं मिलंदियूं सोहबत सां मिलंदो सोहबत कंहिंजो हुजे बाबा अहलुल्लाह जो सोहबत हुजे उहो अहलुल्लाह तव्हांखे किथे मिलंदो मस्जिद में मिलंदो क़ुरान वारो अहलुल्लाह आहे बुज़ुर्ग फरमाईंदा आहिनि अहलुल्लाह जो दर्जो सिद्दीक़नि जो दर्जो शहीदनि जो दर्जो इहो मथे आहे त जेको माण्हू चवे थो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह इहो बि बुज़ुर्ग आहे इहो बि बुज़ुर्ग अथव छो किताबनि में चए थो जेको माण्हू चए थो ला इलाहा इल्लल्लाह दख़ल जन्नत जेको चए थो ला इलाहा इल्लल्लाह दख़ल जन्नत हाणे जेको ला इलाहा इल्लल्लाह उथण सां ॼमण सां हिनखे ला इलाहा इल्लल्लाह नसीब थियो आहे पोइ यार माने त दिन भर ये भी बदले तो मैं भी ॻाल्हायां थो ये भी बदले तो 40 साल तव्हां सां थी विया मुंहिंजी अञा तबियत कोन थी हिन जे मजबूरी करे जो क़ुरान ॿुधायां थो न त मां काॾे छॾिया आहिनि क़ुरान शरीफ़ में अल्लाह तबारक व तआला असांखे हिदायत नसीब जो थोरे ज़ालिक किताब लारे पछी हुदल लिल मुत्तक़ीन हे जेको क़ुरान आहे इन में शक कोन्हे को माना हिन जेके शयूं ॾसियूं आहिनि उमेद जे लाइ सवाब जे लाइ निजात जे लाइ बरकत जे लाइ शिफ़ा जे लाइ अल्लाह फरमाए हिन में कोई शक कोन्हे को मता को माण्हू चवे था हे कम हीअं ॾसी हे कम हीअं ॾसी हे ज़िक्र ॾसी अरे कयां अरे थिए अरे न थिए अल्लाह फरमाए मां तव्हां ॾे अहिड़ो किताब पैगंबर पाक जे ज़ुबान मुबारक मां तव्हां ॾे मोकिलियो त मां पंहिंजो कलाम मां शहनशाह अल्लाह आहियां इहो क़ुरान मुंहिंजो कलाम आहे जेको क़ुरान जंहिं शइ जी तव्हांखे ॾस ॾे थो इन में शक कोन्हे वमन अस्दक़ मिन अल्लाहि क़ीला हा हिकिड़ी ॻाल्हि जॾहिं हिन क़ुरान तव्हांखे नसीब थींदो क़ुरान पाक किताब अल्लाह जॾहिं तव्हांखे ज़ुबान मों क़ुरान जेको आहे तिलावत निकिरे ऐं तव्हांजो हे कन उन क़ुरान खे ॿुधनि हे अखियूं तव्हांजे हिन क़ुरान खे ॾिसनि अल्लाह फरमायो त जंहिं मक़सद जे लाइ इहो क़ुरान मोकिलियो अथमि तूं जंहिं मक़सद जे लाइ क़ुरान खे पढ़ंदे साम्हूं आणींदे इन में ज़रूरु ऐं ज़रूरु हिदायत थींदी हिदायत जी माना रस्तो निजात जे माण्हू को फासी पवंदो आहे न बा हाणे हिते बीठा पियो अलाह अहिड़ो पनाह ॾे अलाह पनाह ॾे अलाह पनाह ॾे पर जे अहिड़ो मसइलो थी पियो त पोइ माण्हू छा हे दरवाज़ो खुलियल आहे हो दरवाज़ो खुलियल आहे हो दरवाज़ो ॿाहिरि खुलियल आहे माण्हू निकिरी हली वेंदो अल्लाह फरमाए मुंहिंजे क़ुरान जे वेझे ईंदो मां तव्हांजे लाइ निजात जा रस्ता खोले छॾिया आहिनि बीमार आहियो मूंखे शिफ़ा ॾियो वनुनज़्ज़िल मिनल क़ुरान मा हुव शिफ़ा अल्लाह फरमाए मां क़ुरान तव्हांजे मोकिलियो अथमि निजात जे लाइ हाणे क़ुरान जे ज़रिए सां तव्हां शिफ़ा घुरो मां तव्हांखे ॾींदुमि मां तव्हांखे हिकिड़ी ॿुधायां बुज़ुर्गनि जी ॻाल्हि हिकिड़े ॾींहुं मां अफ़सन साहिबु रहमतुल्लाह अलैहि वटि वेठो हुआसीं असां ऐं साईं मुंहिंजी साहिबु पहिरियों वारो त हाणे बि रील में बि ॿुधाइनि सभा हिसाब 7 कोट
सम्झ में अचे थो जाॻियल हो न बस ॿियो ज़माने में हिते वेठा आहिनि चवंदी हुन में एतिका मूंखे ॾाढो पसंदि आयो क़ुर युग असां में आहे ई छा असां मस्जिद में ईंदा ॿियो छा कंदा ख़ुदा थो ॼाणे ख़ुशामद खां सवाइ इहे मुंहिंजे लाइ बि दुआ घुरियो इहे मुंहिंजे लाइ बि दुआ कयो इन जो हिकिड़ो सुजदो क़ुर युग जो 100 सुजदो नफ्स को मत थोड़ी ॻाल्हि थोरो ई आहे ज़माने का मज़ाक थोरो ई आहे हर हिकु वटि गुज़री पियो हुयो इहे बि ज़िक्र कनि तिलावतूं कनि पंहिंजे वक़्त खे कीमती सम्झनि अहवालनि में मजलिसनि में पंहिंजो वक़्तु न विञाइनि हे वक़्तु गुज़री वेंदो गुज़री वेंदा तव्हां इहो एतिकाफ़ वारा असां बि इन्हनि में शामिल हुजूं छो त जेको मस्जिद में 2-3 मिंट कलाक अधु कलाक इन नियत सां ईंदो मां अलाह जे रज़ा जे लाइ एतिकाफ़ में वेठा थो उन जे इहे ॾींहुं वक़्त जो सवाबु मिलंदो आहे एतिका बि सवाबु मिलंदो इहो उलमा ई लिखियो हे त 10 ॾींहंनि जे लाइ हे चवनि त अलाह साईं इहे नौजवान जाइज़ मसइला पंहिंजा अलाह खे बयान करे ॿुधायो जंहिं जाइज़ मसइला शरीयत जे अंदरि तव्हां वेठा आहियो अलाह जे दर ते इन नियत सां वेठा आहियो इन नियत सां मौला असां तमामु जकड़िजी विया हुआसीं हाणे तुंहिंजे दर ते आया आहियूं असांजो पूरा फरमा हर ॻाल्हि में हर हाल में अलाह असांजे अंजामात लाइ ख़ाली न मोटाईंदो पंहिंजे लाइ तव्हां घुरो परिवार जे लाइ घुरो बस्त जे लाइ घुरो उस्ताद जे लाइ घुरो पेशवा जे लाइ घुरो पंहिंजनि ॿारनि जे लाइ घुरो पंहिंजे पीउ माउ जे लाइ घुरो जेको वफ़ात करे हुन जे लाइ दुआ घुरो उन्हनि कुल बख़्शियो उन्हनि खे नफ़िल पढ़ी उन्हनि खे बख़्शियो इहो भलो कमु वरी वक़्तु हले मिले हले न मिले कल्ह के रमज़ान में गुज़िरियल रमज़ान में गॾु हुयासीं उहे वीचारा ज़मीन जे हेठि आहिनि असां तव्हां ज़मीन जे मथां हूं कहिड़ी ख़बर त असां ॿिए रमज़ान में ज़मीन जे हेठि हुजे इहा ख़बर ई कान्हे का तंहिंजे करे अदा हीअ दुनिया में जेको असांखे वक़्तु मिलियो आहे कीमती वक़्तु मिलियो आहे क़ीमती वक़्तु मिलियो आहे इन जो क़दुरु कयो मतां इहो वक़्तु खसिजी वञे पोइ अलाह खे तूं हशर जे ॾींहुं अलाह सां तूं हिसाब करे थो हे त काटे करोड़ हिसाब आहे काटे करोड़ सम्झो था न हिनखे बुखार काटे करोड़ हिसाब आहे मुंहिंजो चेल भॼी पियो आहे मुंहिंजा अलाह मुंहिंजो अबो वटि मुंहिंजो अदो वटि मुंहिंजो भाउ वटि मुंहिंजी ज़ाल वटि मुंहिंजो अम्मा वटि हे सॼी ज़मीन वटि इहे क़ुर शरीफ़ में लिखियल आहे तव्हां अलाह पुछा कंदो असांखे तूं थोरो महिनत मोहलत ॾे असांखे थोरो महिनत ॾे अलाह जे लफ़्ज़ हिकिड़ो फरमायो कल्ला ईअं न थींदो इहा हिकिड़ी ॻाल्हि आहे जेको तूं करे थो ईअं न थींदो दुनिया में हेॾो सारो वक़्तु ॾिनो मां हेॾो सारो वक़्तु ॾिनो मां 30 ॾींहं तूं क़ुर ॿुधो 30 ॾींहं तूं आज़ान ॿुधो 30 ॾींहं जो इफ़्तारी जो सहूर जो तूं आज़ान ॿुधो होका ॿुधा तुंहिंजो भंजर ई न भरियो हाणे जॾहिं करका दोज़ख जो घड़ियूं ॿुधे थो पियो त हाणे तूं उन खे चवे थो त दुनिया में मोटा हीउ क़ीमती वक़्तु आहे मुस्लमान हो इन क़ीमती वक़्त खे क़ीमती सम्झो क़ुर में शिफ़ा आहे क़ुर में शिफ़ा आहे पोइ हे जेको 7 कोट ॿियो करियो न 7 कोट हज़रत साईं बि फरमायो मां वेठो हज़रत साईं महिरबानी में हाणे की ॻाल्हि कंदो आहे कंहिं ॿुधो या दोस्त न ॿुधो दुरूद शरीफ़ पढ़ी ॿुधो दुरूद शरीफ़ पढ़ी पोइ अलम शरीफ़ पढ़बो आहे अलम शरीफ़ पढ़ी अल्फ लाम मीम पढ़बो आहे अल्फ लाम मीम उलाइक अला हुद में रब मौलाइक हुम मफ़लूह एस ताईं पोइ आयतुल कुर्सी पढ़बो आहे पोइ 4 कुल पढ़बो आहे पोइ उन खां पोइ दुरूद पढ़बो आहे जंहिं मक़सद जे लाइ पढ़ंदो अलाह ताला उन जो मक़सद पूरो कंदो आसे को हिफ़ाज़त चोरनि को हिफ़ाज़त धाड़ेलनि को हिसाब हज़रत फरमाईंदो इहो तव्हां हाणे वक़्तु तमामु ख़तरनाक आहे त जेकॾहिं इहो पर्दा कयो वरी हज़रत मोहम्मद आलिम रहमतुल्लाह अलैह जलालपुर वारो कमु ॿुधो उहो फरमाईंदो त राति जो पंहिंजे घर में जेकॾहिं तव्हां इहे आयतल कुर्सी सिर्फ़ु आयतल कुर्सी उन खे छा कयो 4 कुंडनि ते पढ़ी करे तव्हां दम कयो उत्तर ओभर ओलह ॾखिण इहो पोइ हेठि बि पोइ मथे बि पोइ वरी जेको हाणे 7 दफ़े छा कयो पढ़ी करे जीअं न का शइ गिर उगरे छॾियो अलाह ते फरमाए हर मुसीबतनि खां अलाह ताला तव्हांजी हिफ़ाज़त हे क़ुर जी शिफ़ा आहे भलो नज़र वञे क़ुर मां हुआ शिफ़ा अलाह फरमाए क़ुर मामूली वक़्तु
कोई शक कोन्हे को जेको क़ुरान शइ तव्हांखे दसे थो इहो हक़ आहे इहो सच इन में काई शक कान्हे तंहिंजे करे मुस्लमानो असांखे क़ुरान शरीफ़ मिलियो आहे पंहिंजे क़ुरान जी क़दुरु कयूं क़ुरान शरीफ़ जी क़दुरु कयूं हिन ॾींहंनि जा रातनि जी क़दुरु कयूं जेकॾहिं इहो असां क़दुरु न कंदासीं तिलकल अय्याम नुदाविलुहा बैन अन्नास इहो वक़्तु गुज़री वेंदो इहो वक़्तु गुज़री वेंदो पोइ छा थींदो हाणे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हिकिड़ो माण्हू आयो त मुंहिंजे भाउ जे पेट में सूरु पियो इसार थी पियो अथसि इसार थी पियो अथसि इसार सम्झो था न दस्त थी पियो अथसि पर फरमायो अलाह त फरमाए थो माखी में शिफ़ा आहे तंहिंजे करे माखी में खारायोसि क़ुरान में शिफ़ा आहे बाबा क़ुरान में शिफ़ा आहे पर जेकॾहिं को माण्हू जो क़ुरान नथो थिए त पोइ माण्हू जी कमज़ोरी आहे पंहिंजे जो पीआरियोसि खे माखी त पोइ माखी जेको आहे हुनखे वधीक दस्त थी वरी कंहिं शिकायत करे न पई सघे ऐं वधीक थियो वरी फरमाए वरी माखी खारायोसि वरी जो मूंखे खारायो त वधीक थी वियो वरी टीहर फरमायोसि वरी शिकायत खणी वियो हुज़ूर साईं फरमायो मूंखे ख़्यालु आहे न भाउ उहो दिलि पर हुज़ूर साईं फरमाया तुंहिंजे भाउ जो पेट पूरो आहे लेकिन अलाह जो क़ौल सच असां तव्हां में कमज़ोरियूं थी सघनि थियूं सत हिसाब फलाणा टेराणा इहो जेकॾहिं असां में असरु नथो करे त असां में कमज़ोरियूं थी सघनि थियूं लेकिन अलाह जे कलाम में कमज़ोरी कोन्हे सम्झ में आयो तंहिंजे करे कलमो पको हुजे तौहीद पके हुजे अलाह जे ज़ात ऐं सिफ़त ते यकीन हुजे जेकी सिफ़तूं अलाह में आहिनि अलाह जी इहे थोरियूं जेके सिफ़तूं आहिनि इहे 99 सिफ़तूं तव्हां सां क़ुरान शरीफ़ जे मुंड में हा न भाउ क़ुरान शरीफ़ जे मुंड में हाणे तव्हां किसो आलमन शोबर खां ॿुधो हूंदो सुलेमान अलैहिस्सलाम खे ख़बर पई त हिकिड़ी माई आहे हुदुद ॿुधायोसि बल्कि सां पोइ हिन ख़तमु मोकिले हो आजिज़ थी पई हिन वक़्त में ढेर और उहे ज़मीन जी बादशाही हुअसि हिनखे छा खपे अलाह ने हवा ताबे करे ॾिनोसि जिन बुध ताबे करे वठो उहे हणंदा हा जेको समुंड में कदा मोती हुयो बल्कि सां जे उनखे घुराई अच पोइ चई त हाणे बल्कि सां जी तख़्त हिते अचे उन जे अचण खां अॻु में सवे मेल परे हुयो इन जे अचण खां अॻु में हिते तख़्त मिले इफ़रीत राॼ जो वज़ीर हो उन जो त तव्हां उथंदो वेंदो त मां तख़्त खे आणी ॾियां आसिफ़ नाले उन जो इंसान वज़ीर हुयो चए न इन खां अॻु में अचे इफ़रीत जे चवण खां इन उथण वेहण खां अॻु में तख़्त अचे हुन चयो त साईं मां आनींदुमि कीअं आनींदुमि अचे हीअं बूटे वरी जो पटियो त तख़्त इन जे में जीअं चई तख़्त अची वियो उहो तख़्त हो बादशाह जेको मज़ाक कोन्हो इहो कीअं आयो सिमंदर रहमतुल्लाह अलैह जे मलफूज़ात में लिखियलु आहे त कातिर अलाह जो नालो आहे न कातिर घणा नाला आहिनि 99 नाला हर हिकु नाले में 1000 फ़ाइदा आहिनि ख़ुदा से ॼाणे लेकिन असांखे ख़बर कोन्हे न असांजो जेको बत्ती आहे न बत्ती अंदरि जेको दिलि में आहे इन जी बत्ती बुझाइजी विया गुनाह जे करे गुनाह छॾियो नेकी जा कम कयो पोइ ॾिस त बल्ब कीअं थो रोशन थिए पोइ तौफ़ीक़ निमाज़ जी छो न थींदी पोइ ज़िक्र जो छो न तौफ़ीक़ थींदी पोइ तरावी जी तौफ़ीक़ छो न थींदी जॾहिं असांजो दिलि रोशनाई थींदो दिलि में अची वेंदो क़ुरान वारी रोशनाई अची वेंदो ज़िक्र वारी रोशनाई अची वेंदो पोइ तमीज़ असां में पैदा थींदो हक़ ऐं सच जी तमीज़ हया असां में अची वेंदो अख़लाक़ असां में अची वेंदो हमदर्दी असां में अची वेंदो उन बुज़ुर्ग लिखियो आहे त कातिर लफ़्ज़ उन खे जो पको हुयो कातिर जेको अलाह जो नालो हो हीअं जो चए थो कातिर पंहिंजे कुदरत सां तख़्त अची हिते अस्सलाम
गुल पढ़ो अदा असांजो पाड़े जो बुज़ुर्ग अदा असांजो वॾो असांजे वॾे जो जेको आहे सो पुटु हुयो इन जे करे हा हे साईं जन उन जा शागिर्द आहिनि तंहिंजे करे उन जो फैज़ आहे हिते तव्हां गुल पढ़ो त पोइ उन जे रूह खे अल्लाह बख़्शूं ॿिया बि जेके मिसरूं आहिनि असांजा